नाज़रीन, कराची वाह में ब नौजवान बुॾी विया आहिनि। मक़ामी माण्हुनि जी मदद सां हिक नौजवान खे बचायो वियो आहे। ॿिए नौजवान जी ॻोल्हा जारी कई पई वञे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि सलीम अला। जी सलीम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ही आरबीबी कॉलोनी जामशोर जे साम्हूं जेको कराची विया आहिनि में ॿ जेके नींगर आहिनि जिन जी उमिरि 15 ऐं 16 साल ॿुधाई पई वञे, बुॾी विया आहिनि। जंहिंखां पोइ मक़ामी जेके माण्हू आहिनि उन्हनि हिकु ॼणे खे बचाए वरितो आहे, जॾहिं त ॿिए जी जेका ॻोल्हा आहे उहा जारी आहे। रेस्क्यू 1112 जी टीम उते पहुती आहे। ॿियो जेको नींगर आहे उनजी ॻोल्हा जारी आहे। इन्हनि जेके ॿ ॼणा ॿुॾी विया हुया, जिन में हिकिड़ो आज़िब ऐं जॾहिं त ॿियो जेको नौजवान आहे उन जी जेका उहा रज़ा नालो ॿुधाए पियो वञे। ॿिए नौजवान नींगर जी जेका आहे उहा ॻोल्हा जारी आहे, पर हिन वक़्त ताईं उहो मिली न सघियो आहे। जी सलीम अला, महिरबानी अव्हां जी।